अदा लतीफ़ छा ॻाल्हि आहे, परेशान तो ॾिसजी। बसि अदा छा ॿुधायां, हिन गुज़िरियल 12 सालनि में हिन 3 ॿोॾनि जो कर्ज़ ई न आहे लथो, जे मथां ही भाण जो ॾुकार अची वियो आहे। सम्झ में ई न पियो अचे त कीअं मोह ॾींदासीं हिन अथरातू ॿोॾनि ऐं हिन अथरातू ॾुकारनि खे। अदा लतीफ़, वापारियुनि खे जेको भाण मिले थो न, उनजी सॼी डेटा ज़राइत खाते वटि अचे थी, पर ज़राइत खाते वारा ना उहा डेटा आबादगारनि खे था ॾियनि ऐं ना ई वरी आला इंतिज़ामिया खे था ॾियनि। हू पंहिंजे गुदामनि में भाण रखी ऐं पोइ ब्लैक ते विकिरो कंदा रहनि था। हलो वॾा, जेका इहे 3 लख भाण जी बोरियूं आयूं थी नी, इहे पाण वारे गुदाम में रख रहियूं आहिनि। सरदार, ही सिंघम आहे, आउं जो वॾो फैन आहियां। अरे हिते छो आयो आहीं? लिकर हितां हल, लिकरी वञ हितां, हल हल। खबर उठे तनसीहर उठे, जब खबर उठे अब है सिंघम सिंघम। मुझे एकरे जो गुदाम बंद करे तू सिंध जे सब हारिन के भाण ॾेई सघीं थो? जेकॾहिं तव्हांजा इहे ज़ुल्म जारी रहिया त हर सिंधी नौजवान पंहिंजे हक़ जे ख़ातिर उथी बीहंदो। तव्हांखे ज़रो बि अहसासु आहे तव्हांजे भाण न ॾियण ते कणिक न थींदी? ग़रीब यतीम मिसकीननि जा ॿार बुख ते सुता पिया हूंदा। तव्हांजे हिन भाण न ॾियण तां गाह कोन थींदो, मार्केट में खीर कोन ईंदो, खीर महांगो थींदो, सब्जियूं महांगियूं थींदियूं।